ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठट्टो में 2 ॾींहं अॻु पुलिस राह नमूने गुम थी वियल मकली वासी नौजवान जो कींजर ढंढ मां लाश ठाहियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, ठट्टे मां 2 ॾींहं अॻु पुलिस राह नमूने गुम थी वियल मकली वासी नौजवान जो कींजर ढंढ मां लाश ठाहियो आहे। मकली वासी बहादुर चिंजणी जो लाश कींजर ढंढ मां मिलियो। लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ठट्टे मां 2 ॾींहं अॻु पुलिस राह नमूने गुम थी वियल मकली वासी नौजवान जो कींजर ढंढ मां लाश ठाहियो आहे। मकली वासी बहादुर चिंजणी जो लाश कींजर ढंढ मां मिलियो। लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, ठट्टे मां 2 ॾींहं अॻु पुलिस राह नमूने गुम थी वियल मकली वासी नौजवान जो कींजर ढंढ मां लाश ठाहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठट्टे मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद जाफ़रो खां। रशीद, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, 2 ॾींहंनि खां पुलिस राह नमूने गुम थियल मकली वासी नौजवान बहादुर बलद सुभान चंदजनी जो लाश कींजर ढंढ मां हथ थियो आहे। वारसनि सुञाणप करण बाद पोस्टमार्टम लाइ लाश सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो वियो आहे। पहुती नौजवान बहादुर बलद सुभान जी मौत वारो मामिलो गुजारत बणियल आहे। वारसनि पारां 2 ॾींहं अॻु संदसि गुम थी वञण बाबति सोशल मीडिया ते पोस्टूं पिणु हलायूं हुयूं, जॾहिं त मकली पुलिस लाइन जो रहवासी नौजवान बहादुर जो कुझु दोस्तनि पारां मुसलसल तंग करण ऐं परेशान कयो हो। संदसि पारां कींजर ढंढ में टुॿो ॾेई ख़ुदकुशी करण जा पिणु चोॿोल आहिनि, जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु आहे त पोस्टमार्टम करण खां पोइ समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं ईंदियूं। जी ठीकु आहे, महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।